तुझी इहा मजाक तू मुझे घर में अची तो मुखे यक तो हाणे अग मेरा पादर कादा तो वरी भयो वियो। अरे मालिक काॾे रोलायो अथई अंब, काॾे वे अंब? अरे अंब तुझी किस्मत होशियार जंग लाड़े काॾे अंब। उफ अल्लाह, अॼु त मां ॾाढो थकिजी पई आहियां। गलो दबाए। छा मतिलबु आहे? छा थो बकी? न न न मुझो मतलब आहे त चाकर खे चई तुंहिंजे लाइ सुठी चांहि ठारायां। मामा पापा थैंक यू सो मच आई लव यू लॉट। बाबा इहो त असांजो फर्ज़ आहे। तुंहिंजी ख़ुशीअ में ई असां ख़ुशि आहियूं ऐं तुंहिंजी पसंदि त बेस्ट आहे। पवन ॾाढो क़ाबिल छोकिरो आहे ऐं तुंहिंजी हुन सां एंगेजमेंट कराए असां तमामु घणा ख़ुशि आहियूं। हा धीअ, तो असांजे इन फर्ज़ पूरे करण में तमामु घणी मुआवनत कई आहे। शुक्र आहे पुट जो तूं फवाद खे पाण पसंदि करे उन सां एंगेजमेंट करे छॾी, न त तुंहिंजे इन पीउ जे आसरे में अछो मथो थी वञी आहे। छाकाणि त सुम्हण खां पोइ हिनखे त होश ई न हूंदो आहे। ॾिस अॼोकी ख़ुशीअ वारे ॾींहं ते त घटि में घटि जहिड़ो न करे। तूं कॾहिं सुधरंदे? न न सुधरी वेंदुसि 31 फरवरी ते। मतिलबु त आसरो ई न कजे। मामा पापा खुशगवार मूड़ी की सोगवार छो था बणायो? साहिब चओ त गरम गरम चांहि खणी चा। वाह वाह, नेकी ऐं पुछ पुछ। साहिब जी मां ॾाढो ख़ुशि आहियां, असली ॾाढो ख़ुशि आहियां, इलाही घणो ख़ुशि आहियां। हाँ छा? छो? अरे छा थियो बाकी? साईं तव्हां होटल में प्रोग्राम रखी दूल्हे ऐं जमुर जो मज़ो ई ख़राब करे छॾियो। चाकर जी हिन ॻाल्हि थी मां बि मुतफ़िक़ आहियां। ईअं ई थियणु घुरिजे आ। ठीक है मामा, त पोइ ईद खां पोइ शॉर्ट पार्टी अरेंज कंदासीं, उन में फवाद खे बि इनवाइट कंदासीं। मां इन सेरे ते जिमुर हणंदुसि। माई हली मां दुंबो नचे, माई हली मां दुंबो नचे, माई हली मां दुंबो नचे। चाकर अरे ढगे ते दुंबे वारो सेरो कीअं ठहंदो? साईं इहो तव्हां लाइ छॾियो आहे। डगो पेर पेरा डगो हर न हले, हो डगो पेर पेरा हो डगो हर न हले। चाकरू अम्मी हाणे बस भी कयो। डगो पेर पेरा वाह, डगो हर न हले वाह। दिमाग ख़राब थी वियो आहे। लगे तो चाची असलम जो घर ही आ। अल्लाह साईं ये घर हुजे। ओ चाचे रे वणवा। केड़ो चाचो रे? चाचो मुझो चाचो। अरे भाऊ ये सब घर एक जड़ा इतना मानू ने फजीलती कोने पादर हणी हणी लाह कटी छजन। रुगो एड्रेस ते पुछो मानड़े मुकारो थे केड़ी गलती के हम तागा रुगो एड्रेस पुछो हम चाचे हो। मानू में का फजीलती कोने। हां हे मां कपड़ी के ना दुस ये तो मुझे डंडे पड़े जी आदत था। अब अरे अब अल्लाह साईं के को राह दे कर चाचे को घर बे। अब हल इन्हें खा के बेबी आप चढ़ाना खाएंगे। हल 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 उठ उठो। अड़े ने भागा उठ। ये इत्मीनान सां किरियो पियो आहे जीअं धीअ जो मंगणो न पर शादी कराई हुजे। उथे तो या न तो उथे या गरम गरम चाय हारे। सब समझा दो जागा पियो। अल्लाह अकबर। निभागा उठ।
उथ वञी को कमकार कर। घर में सफ़ा सुञाई लगी पई आहे। शुक्र आहे जो अमसाल जा सावरा दुबई में था रहन। हितऊं जा हुजनि आ त अहिड़े फाकनि वारे दौर में छा कयूं आ। ॾिस बेगम, तुंहिंजो मुकमिल बयान मूं शद्दुन मद्दुन सां ॿुधी छॾियो आहे। हाणे तूं वञी सघी थी। त बि न उथंदे न, असां बुख था मरूं। ईद मथे ते अची वई आहे। मां त सोचे सोचे बीमार थी पई आहियां, पर तोते त कोई फ़र्क़ु ई नथो पवे। अॼु ताईं का तुंहिंजी ईद सादगी सां गुज़री आहे? हा, सभु कुझु सही थी वेंदो, फिक्र न कर। किथां थी वेंदो? मूंखे त तुंहिंजा कम सफ़ा सम्झ में ई नथा अचनि। सभु पुछंदा आहिनि त तुंहिंजो मुड़ुसु छा कंदो आहे, ऐं मां चवंदी आहियां निंड कंदो आहे। ओहो, इहो शैतान वारो रिंगटोन वरी शुरू थी वियो। असलू, उथ, पुलिस आई अथई। पुलिस पुलिस किथे आहे पुलिस? किथे आहे पुलिस? अहिड़ा कम छो थो करे जो पुलिस खां डिॼणो थो पवे? ॾिस, फिलहाल तूं मूंखे सुम्हण ॾे। सुभाणे तुंहिंजा सभु कम थी वेंदा। जीअं चवंदो आहे तीअं ई कंदो आहे। हाणे न उथंदो, भले छा बि थी वञे। ॾिसूं सुभाणे कहिड़ो कानून जो खज़ानो हथ थो करे। चाकर, इहा गरम गरम चांहि मूंखे आणे ॾे, मां थी पियां। आखिरी घरा भला हुया, पादर दिल ते आया न, पर रत कोन कढियन। मालिक, ई घर खुदा करे चाचे असलम जो हुजे। हाणे मूं में पादर खाणी सघंदा आहे। अंब बिली अलाह। आयो आयो, केड़ो आ जट जेको बेल नथो वजाए, दरवाजे जी ठक ठक भञे तो पियो। केरी वा? अंब अंब अब 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 न खपन असांखे। अबू जो नालो अंबा। हां, ॾाढो दिलचस्प नालो आ। हाणे ॿुधी छॾियमि, हल हल। बी भाउ बी काॾे थो वञी? मां अहिड़ो माण्हू न आहियां मज़ाक में ईअं पियो हणां। असलम साहब ॾिठो न त मारे छॾींदो। अरे वो जमालो या बीबी खिल पियो। अरे मुझा मालिक, चाचो सलाम का थिया? अरे वरी अख छो आई? न भाऊ, ये खाण मुझे आदत आ। चाचो का थिया? चाचो अंदर आ, पर इहा आदत तोखे पादर खाराईंदई। अचो अंदर। ॾाढा पादर खाधा था मग में। अरे बाबा, पुट बेटा, भली करे आए, सतको वञाए। अंब त ॾाढा मिठा आहिनि, पर तूं उन्हनि खां वधीक मूंखे पंहिंजो मिठो ई बाटियो। भला ॿुध बाबा, निट बिंट त चङी तरह कई न? चाचा हेड़ो घर एसी है, थदी हवा मां छा ॿुधायां। एड़ी निटराई आ जो बस। हर ॻाल्हि ॿुध, इहा तुंहिंजी अखि चिंबण वारी आदत अञा ताईं वई कान्हे का? चाचा तव्हांखे सॼी ॻाल्हि यादि आहे। हू नंढेला मूं वारो वॾो भाउ आहे, उन ॾाढ़ू वण जी खोर मुंहिंजे अख में टुंबे छॾी। उन खां पोइ ॾाढे चयो 3 ॾींहं अखि छिंब। तॾहिं खां जेको अखि छिंबियां थो, इहा आदत ई न थी वञे। एॾा पादर खाधा अथमि चाचा, एॾा पादर खाधा अथमि। मूंखे यादि आहे, बाबे मर्याद जी हिकमत जे करे ई तुंहिंजी अखि बची रही। एड़ी बचियल अख खां निकतल अख चङी हुई न। छा थो चई रे? असां मूं चयो पे त अंब साहब जी का ख़िदमत चाकरी कयां वञी किचन में। हा, वञ पुट, अंब जे लाइ हिकु बहितरीन चांहि ठाहे अच। तो चाकर छा थो सोची? वञा थो साईं, वञा थो। भला भाईचा ॾे ख़बर, अधे मेतरे जा कहिड़ा हाल आहिनि कि नवां कि ताज़ा पुराणा हाल वाल त ॾे न। चाचा ॻोठ में सभु खेरा, बाबो बि ख़ुशि आहे, ओड़ो पाड़ो ढोर ढका सभु ख़ुशि लॻा पिया। असुल में बाबे मूंखे हेॾे मोकिलियो आहे, चई कराची वञ 50 ॿकर खपाया हुते। ऐं
इस्माइल साहब जी शादी जी तारीख़ वठियो आहे। भला ॿुध, पहिरियां छेला विकिणी शादी त पोइ कंदी न। हाओ चाचा हाओ। भला ॿुध, इहो छेला आहिनि किथे? हो मंडी जे भरिसां जेको पंप आहे न, उते ट्रक में पियल आहिनि 50 छेला, 50 छेला चाचा, 50 छेला। हाँ, पर तूं मंडीअ ते छो न विकिणिया? चाचा इने मुए कोरोना जे करे, इहो जॾां कोरोना आयो आहे न, पीड़ी ॿुड़े छॾी अथई। हीअं था चवनि ॿकरा फासले ते बीहारियो, फासले ते हीअं जे फासले ते बीहारिया, पोइ मां छा कमाईंदुसि? हा, हाणे छा कजे चाचा, ॿकर त गाॾी में मरी वेंदा। छा हिन वबा त सॼी दुनिया खे नुक़सान रसायो आहे। बाबा ॾिस न, सॼी दुनिया खे इन वबा नुक़सान पहुचायो आहे, पर पाण फ़ाइदो वठंदासीं। कीअं फ़ाइदो वठी सघूं था चाचा? यार तूं पहिरीं या पंहिंजी अखि हणण त बंदि कर। ॾिस हाणे, जेकॾहिं माण्हू कोरोना जे भउ खां ॿकर वठण जे लाइ मंडीअ में नथा वञनि, ॿाहिरि नथा वञनि, त असां ॿकर त माण्हुनि जे घर पहुचाए सघूं था न। इहो वरी कीअं चाचा? बसि असां ॿकर होम डिलीवरी सर्विस ॾींदासीं। चाचा इहा कहिड़ी मज़ाक आहे? डिलीवरी त पंहिंजी ज़ाइफ़ां ॾींदियूं आहिनि, ज़ाइफ़ां। अरे यार तूं बि को सफ़ा दरवेश आहीं। ही उहा डिलीवरी न आहे, ही डिलीवरी आहे असां इंटरनेट ते ॿकरनि जा फोटू रखंदासीं, ऐं उहे माण्हू फोटू उन्हनि खे पसंदि कंदा, उन्हनि ॿकरनि जूं क़ीमतूं असांजे बैंक अकाउंट में मोकिलींदा, ऐं ॿकरा असां उन्हनि जे घर मोकिलींदासीं। चाचा मुंहिंजो त बैंक अकाउंट ई कोन्हे। अरे बाबा पुट, इहो को वॾो मसइलो आहे छा? असांजा बैंकुनि जा अकाउंट कॾहिं कमु ईंदा? चाचा ॿकर किथे बीहारींदासीं? इहो मसइलो अला, मूं वारो दोस्त आहे कामरान, उनजो हेॾो वॾो वाड़ो आहे, सभु ॿकरा उन ते बाड़े ते था बीहारे छॾियूं। सची चाचा? हे चाचा तुंहिंजा थोरा तो त मुंहिंजा सभई मसइला हल करे छॾिया चाचा। मसइला त हाणे शुरू थींदा। अरे छा थो चईं? हा तूं वञ अंब पुट सां गॾिजी, हो जेके 50 ॿकर बीठा आहिनि होॾे पंप वटि, उहे सभु खणी वञी, हो मुंहिंजो दोस्त आहे जेको कामरान न, उनजे वाड़े ते वञी बीहारे, मां हुनखे फोन करे थो छॾियां। अहिड़ा ॾींहं त मोला मूं तोखां घुरिया हुया, अहिड़ा ॾींहं त मोला मूं तोखां घुरिया हुया। पाठ करे वे साईं, हाणे लॻे थो त असां बि ईद कंदासीं। अरे तूं चुप नथो करे वे? हा चाचा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, मुंहिंजी शादी इस्माइल सां त थींदी न? भला ॿुध, पहिरीं तूं ॿकर खपाईंदे या इस्माइल सां शादी कंदे? ॿकर खपाईंदुसि। बसि त पोइ वञ चाकर सां गॾिजी, ॿकर खणी हुन वाड़े ते बीहार, ॿकर खपायूं, इस्माइल सां तुंहिंजी शादी आहे। कर चाचा कर। बाबा चाकर वठी वञ पुट अंब खे। हलो तव्हां वञो, वञ हिन सां गॾु। खेरा हलो। इस्माइल ॼट कंहिं जाइ जो इस्माइल। वाह भाटिया। पापा हुन जाइल ॼट खे मुंहिंजो नालो बि वठणु नथो अचे चङी तरह। बस 2 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे। बसि तूं रुॻो हिकिड़ो नाटक कर, हुन सां अहिड़े नमूने सां बिहेव कर जो ॼण त हुनजी तूं मंगे थी। हरगिज़ न, ईअं कोन थींदो। तूं मुंहिंजी धीअ खे न इहा ॻाल्हि न ॾे, सम्झई? तूं बसि कर वे। कहिड़ी ॻाल्हि आहे? अधे मेतरे सां असांजी इहा ज़बान थियल कान हुई त अमसाल ऐं अंब जो रिश्तो तइ कयो असां नंढे हूंदे। इहा ॿी ॻाल्हि आहे त अमसाल जे ज़िद जे करे मूं हार मञी, इन करे हाणे हिन जे पसंदि जो रिश्तो कयो आहे। हा ख़बर आहे तोखे अमसाल जो केतिरो फ़िक्र हुयो। तूं भाइरनि सां ज़मीननि जी विरासत वारे चकर में तालुक तोड़ियो हुयो। मामा प्लीज़ तव्हां त बसि करियो। ठीकु आहे पापा, जीअं तव्हां चवंदो मां उहो ई कंदसि। ओके बेटा। साहब, मैडम कोफ्ता कबाब तैयार आहिनि, कोर में थोरी देरि आहे। ओह वाओ, इलाही प्यारी खुशबू आहे। इहो कहिड़ो करिश्मो आहे?
कल चणनि जी दाल बि न हुई ऐं अॼु कोफ्ता कबाब था खाऊं। बस हाणे बस तू अंब खा वण न गणे वरी कंहिंखे ॾरो ॾिनो अथई। पंहिंजो आहे पंहिंजो। जाकर तू वञ बाबा मुआरे न भाई 3 अंब खे सॾिया ऐं पोइ ॿुध जल्दी लंच बि लॻाइजांइ। अल्लाह भाई आहे तव्हां सभिनी जो त। ओ चक्र हे ॾिस जे बकरनि जा फोटू आया थी फोटू पर ॻाल्हि ॿुध हे हेठां छा लिखियो पियो वाह बाबा हे त कमाल थी वियो। तुंहिंजा 3 बकर 3 लख में अब तूं त लखपति थी वए लखपति। हिन खे छा थियो प्यालो करियो छा अंब ओ अंब सुजाॻ थी वियो। चक्र शर हेड़ी रक़म पहिरियों दफ़ो ॿुधी आहे हेड़ी रक़म। हाँ बिल्कुलु सची। जेकॾहिं सची रक़म ॾिसंदे त पोइ छा थींदई। हाणे त इस्मल मूची थी वई पक्की मूची। ॾाढा ख़ुशि था नज़र अचो। ख़ैर त आहे? वॾी ख़ुशख़बरी आहे मैडम। तू बस कर मां तो ॿुधाए चाची चाची वॾी ख़ुशख़बरी आहे। शर्म नथो अचे चाचीअ खे तूं अखियूं हणे। चाची ही न मसलो तो मुझे नंढे पिण जो आहे। सॼी दुनिया खे ॿुधाए ॿुधाए थकिजी पियो आहियां। सॉरी मुंहिंजी मिस्टेक आहे। विसरी वियो भुली वियसि। सॉरी हाँ सॉरी। देर कई न ॿुधाइण में झेली आई न थप। हे अंब तुंहिंजा नसीब अञा ही अख केतिरा पादर खाराईंदी। अञा त वॾी मर्दल पई आहे अॻिते। मूंखे तूं तीअं चओ। हा हा इहो ई इस्मल मां तोखे हुकुम थी कयां त तूं पंहिंजी अखि ते जेको इहो हथु रखियो आहे न इन खे हटाए। तूं मूंखां शर्माए थो? थोड़ो थोड़ो। अच्छा अच्छा हाणे बस हथु हटाए। तूं पहिरियां वाइदो कर तूं हथु न हणंदीअ मूंखे। मां चमाट छो हणंदसि? तूं सोचे छा थो? न न कुछ भी न। हाणे ठीकु आहे पहिरीं तूं हथु हटाए। मां तोसां सचो प्यार कंदो आहियां। तूं अखि छो थो हणे? इस्मल मां तोसां शादी करण लाइ हिते आयो आहियां। उहो त सभु ठीकु आहे पर तूं अखि छो थो हणे? तूं अख खे छॾ तूं हाणे इहो ॾिस त मां लखपति थी वियो आहियां। लखपति। बदतमीज़ जाहिल तूं मूंखे अहिड़ी छोकिरी सम्झो आहे? चयो न तोखे तूं मूंखे थप्पड़ हणंदीअं। छा मतिलब? तुंहिंजी एतिरी बदतमीज़ी जे बावजूद मां तोखे चमाट बि न हणां? जरा असुल में न ही अख वारो जेको मसलो आहे न इहो मसलो मूंखे नंढे इलाइक़े आहे। मां छा कयां? ओह आई एम सो सॉरी। मूंखे पापा ॿुधायो हुयो मूंखां विसरी वियो हुयो। का ॻाल्हि न आहे तूं रुगो शादी लाइ हा कर। हिकु शर्त ते मां तोसां शादी कंदसि। तूं पहिरीं पंहिंजी अखि हणण वारो मसलो हल कर ठीकु आहे? मुंहिंजी फोन पई अचे मां तोसां बाद में ॻाल्हाईंदसि। हेलो हा परी। सिधी ॻाल्हि कर न तूं शादी खां इनकार अथई बाक़ी बीहे ई नथी बीहे। अंब बचा इहो छा पियो करी? चाचा इस्मल सां कयल वाइदे ते अमल पियो कयां। छा जो हुकुम? मूंखे इस्मल चयो आहे जेसि ताईं तूं अखि छिंबड़ बंदि न कंदे मां तोसां शादी न कंदसि। इन करे इनखे बंदि पियो थो कयां। गुड वेरी गुड शॉट। छा छा चाचा? बाबा मूं चयो त तुंहिंजे लाइ गुड न्यूज़ आहे। तुंहिंजा समूरा बकर 3 लखनि जे हिसाब सां विकिरो थी विया आहिनि। सची? बिल्कुलु। ऐं हा समूरा कस्टमर ख़ुशि आहिनि।
तोसां हिकिड़ो दफ़ो मिलण थो चाहे? हा 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 छो छो न मां सभिनी सां मिलंदुसि हाज़िर। गुड। हीअं त कयूं, सुभाणे बाज़ार हली पंहिंजे लाइ तूं पैंट शर्ट बि वठि ऐं ईद जी शॉपिंग बि कयूं था। पोइ शादी लाइ शेरवानी वठूं चाचा। हा हा बिल्कुलु, छो न। मूंखे यकीन नथो अचे त एतिरी रक़म में ॿकरा विकिरो थी आहिनि ऐं अव्हां मुंहिंजे इस्म जी शादी लाइ राज़ी थी वियो त मुंहिंजे मालिक जो मुझो आहे चाचा, मुझो। बस तूं घणो इन ॻाल्हि ते न सोच, सुभाणे वारी मीटिंग ते सोच, ठीकु आहे? हाज़िर हाज़िर चाचा। वाह 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 वाह। हाणे त माई मिलंदी, हाणे त माई मिलंदी, पैसा मिलंदा। हाय हाय चाकर, बाबा यो गाॾीअ में सामान पियो त इहो त कढी अच, खणी अच। हाय हाय मां त सफ़ा थकिजी पई आहियां। अमसाल सां गॾु आईंदा मां शॉपिंग ते न वेंदसि। हिकु हिकु शइ सिलेक्ट करण में एतिरी देरि थी हणे, मुंहिंजे त मथे में सूर थी वियो आहे। पर मूंखे त ॾाढो मज़ो आयो मम्मा। थैंक यू पापा, आई लव यू। चाचा चाचा मूंखे बि ॾाढो मज़ो आयो। हा तोखे त ॾाढो मज़ो आयो हूंदो हुन आंटीअ जी चमाट खाई जेका तोखां एड्रेस पई पुछे। अंब बाबा तूं हीअं कर, तयार थी पैंट शर्ट पा, छो त मीटिंग जो टाइम थी रहियो आहे, माण्हू अचण वारा अथई। हा 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 चाचा वञा थो। गोली गोली मां हलां थो। गोली। पापा हाणे त सभु कुझु ठीक थी वियो आहे। हिन मुसीबत मां मुंहिंजी कॾहिं जान छुटंदी। तमाम जल्द पुट, तमाम जल्द। ओ चाकर जी साईं जी। ए दरवाजे तां ॾिस केरु आयो आहे। जी साहब। दरवाजे ॾिस केरु आहे। मूंखे लॻे थो त मीटिंग वारा अची विया। हा मीटिंग वारा अची विया। ओ मीटिंग वारा अची विया। गुड गुड, वेरी स्मार्ट अंब। अॼु त वाह जो स्मार्ट थो लॻी बाबा। वञ, मीटिंग वारा अची विया आहिनि, तव्हां मीटिंग कयो। चाकर बाबा अंब साहब खे वठी वञ, मीटिंग करा। हाज़िर साईं। अब पीली शर्ट में वाकई अंब पियो लॻी। हलो हलो शाबाश, मीटिंग करे जो, मीटिंग करे जो। हा हा मीटिंग करे आ, मीटिंग करे आ। मूंखे लॻे थो तूं पंहिंजे भाउ सां सच में मिटी माइटी कंदे। तूं बेफ़िक्र थी वञ धीउ। कीअं बेफ़िक्र थिए? छोकिरो शेरवानी ऐं अलाए छा छा वठी आयो आहे। अब्बा अब्बा अरे अल्लाह अल्लाह अद्दा अद्दा मुझी गाल ॿुधो, अरे मुझी गाल ते ॿुधो, अब्बा मुझी गाल ॿुधो, के बड़ी पंपो अरे अल्लाह बाबा मीटिंग थी हले, मीटिंग हली रही आहे, मीटिंग। अलाए कहिड़ा इरादा आहिनि तुंहिंजा। तुंहिंजे पीउ खे त सम्झणु ॾाढो मुश्किल आहे। अलाए छा इरादा अथसि। छा थियो? साईं मैडम ऑनलाइन बकरा ख़रीद करण वारा माण्हू अंब खे मारे कोट ॾेई पाण सां गॾु थाणे ते खणी विया आहिनि। पर छो? चवण बात असां पैसा न आहिनि, उन जे बावजूदि बि असांखे बकरा न आहिनि मिलिया। इहो छा थियो आहे? उन्हनि खे बकर छो न मिलिया आहिनि? छो त बकरा त मुकामरान खे विकिणी छॾिया हुआ ऐं ऑनलाइन कस्टमर सर्विस पैसा त ॾेई छॾिया हुआ। बकरा उन्हनि खे मिलिया कोन। बकरा न मिलिया त बकरनि जो मालिक खणी विया। छा? छा? जी हाँ।